अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 14 अक्टूबर 2025 अंगारे जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़िर आहियां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। सिंध मां अफ़गानियुनि जी नेकाली वारो अमल इंतिहाई सुस्त रफ़्तारी जो शिकार। अफ़गान बस्तियुनि खे मुकमल तौरु ख़तमु करण लाइ का बि कार्रवाई न थी सघी। सिंध जे सियासी समाजी अॻुवाननि पारां फ़ौरी तौरु अफ़गानियुनि समेत समूरनि धारियुनि खे नेकाली ॾियण जो मुतालबो। क़ौमी अवामी तहरीक पारां सिंध में थींदड़ जरगनि ऐं कारोकारी जे वाक़िअनि जी मज़मत। जरगा कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो। सिंध सागर पार्टीअ जी मरकज़ी इंतिज़ामी बाडी जो इजलास। क़ौमी वजूद जी बका लाइ मुनज़िम ऐं सघारी तहरीक जो ऐलान। GSID तहरीक ज़िले जामशोरे जी ज़िले कांग्रेस जो इजलास। खंबे गुम कयल क़ौमी कारकुननि खे फ़ौरी तौरु आज़ादु करण जी घुर। सां जी गर्ल्स डिग्री कॉलेज जे हॉस्टल ते कब्ज़ो करण जी कोशिश। शागिर्दियाणियूं रस्तनि ते निकिरी आयूं, एहतिजाजी मुज़ाहिरो। STP जे उहिदेदारनि जी चूंड वारो अमल जारी। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। वफ़ाक़ी हुकूमत पारां अफ़गान शहरियुनि खे नेकाली ॾियण वारे फ़ैसिले बावजूदि सिंध सरकार अफ़गानियुनि खे नेकाली ॾियण में सुस्त रफ़्तारी जो शिकार आहे। अञा ताईं अफ़गानियुनि जी नेकाली लाइ वॾे पैमाने ते बि ऑपरेशन थी न सघियो आहे, जॾहिं त केतिरनि ई इलाइक़नि मां अफ़गानियुनि खे नेकाली ॾिनी पई वञे। कराची मां कढियल अफ़गानियुनि जा वॾा टोला ज़िले नौशर फ़िरोज़ जे बाईपास वटि अची आबाद थियण लॻा आहिनि। नौशर फ़िरोज़ जे बाईपास मुख़्तलिफ़ शहरनि ऐं ॻोठनि में पहुची विया आहिनि। राति देर सां ट्रकनि ज़रिए नौशर फ़िरोज़ अफ़गानी पहुता, जिते उन्हनि शहर जे बाईपास ऐं ॿिनि इलाइक़नि में ख़ीमा खोड़े आरज़ी तौरु रिहाइश इख़्तियार करे छॾी आहे। ज़रियनि मूजिबि इलाइक़े जे कुझु बासर शख़्सियतनि ऐं मक़ामी पठाण बिरादरी पारां अफ़गानियुनि खे सहूलियतूं फ़राहम करण जो सिलसिलो बि जारी आहे। इन हवाले सां सोशल मीडिया ते तस्वीरूं ऐं वीडियोज़ तेज़ी सां वायरल थी रहियूं आहिनि, जिन में अफ़गानियुनि लाइ सामान जा ट्रक ईंदे ऐं सामान लहंदे ॾेखारिया विया आहिनि। इन सूरत हाल मक़ामी शहरियुनि ऐं लाॻापियल इदारनि में ॻणती पैदा करे छॾी आहे। ज़रियनि मूजिबि ज़िले इंतिज़ामिया तरफ़ां समूरनि थाणनि जे SHOs खे वाज़े हिदायतूं जारी कयूं वियूं आहिनि त इलाइक़े में मौजूदु अफ़गानी ऐं पठाण जी तफ़सीली जांच ऐं छंडछाण कई वञे। DIB इंचार्ज चयो त जांच मुकमल थियण बैदि क़ानून मूजिबि अफ़गाननि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी ऐं गैर क़ानूनी रिहाइश जी इजाज़त न ॾिनी वेंदी। ज़िले वासियुनि इंतिज़ामिया खां मुतालबो कयो आहे त अफ़गाननि जी अचु वञु ऐं आरज़ी रिहाइश बाबति फ़ौरी तौरु क़दम खंया वञनि त जीअं इलाइक़े में अमन अमान ऐं इंतिज़ामी सूरत हाल मुतासिर न थिए। इंतिज़ामिया मूजिबि जांच ऐं निगरानी जो अमल जारी आहे। सियासी समाजी अॻुवाननि ऐं क़ौम परस्तनि पारां SSP खां मुतालबो कयो वियो आहे त फ़ोरस हिननि आयल अफ़गानियुनि खे नौशर फ़िरोज़ मां नेकाली ॾियण लाइ क़दम खणे। हिननि जे अचण सां मनशा जो कारोबार वधंदो। बाईपास ते रहंदड़नि ॿुधायो त 3 ॾींहंनि खां हिते राति जो लहनि था, असां रोकियो त असां सां बि विढ़ण लॻा। होॾांहुं सोशल मीडिया ते पठाण जो सामान ट्रकनि मां लहण वारी वीडियो वायरल थियण खां पोइ पुलिस कार्रवाई कंदे 3 अफ़गानियुनि खे कैंप तां खणी वई आहे, पर हितां जा वॾा ठेकेदार हिननि जी मुकमल पुठ भराई करे रहिया आहिनि। फ़ौरी तौरु उन्हनि ख़िलाफ़ पिणु शहरियुनि पारां कार्रवाई जी घुर कई वई आहे। GSID क़ौमी पार्टीअ जे चेयरमैन नवाज़ खान ज़ौर चयो आहे त अफ़गान मामले तां ध्यानु हटाइण लाइ सिंध में कलम 144 लागू कयो वियो आहे। कलम 144 लागू करणु पुरमन एहतिजाजनि खे रोकण जी साज़िश सम्झूं था।
हिन वक़्तु आबादगार सरापा एहतजाज आहिनि। ॿिए तरफ़ सरकारी मुलाज़िम पंहिंजे हक़नि जी जदोजहद पिया कनि ऐं मथां अफ़गाननि जे मामले तां ध्यानु हटाइण लाइ कलम 144 लागू कयो वियो आहे। सिंध मां समूरियुनि धुरियुनि खे अफ़गाननि खे नेकाली ॾियण लाइ किरदारु अदा करणु घुरिजे। धारनि जी लोध सिंध जे वसीलनि ते बार बणियलु आहे। नवाज़ ख़ान ज़ोर वधीक चयो त फ़ौरी तौरु धारियुनि खे नेकाली ॾिनी वञे। अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी, मरकज़ी सीनियर नायब सदर नूर अहमद कात्यार, मरकज़ी अॻवान डॉक्टर रसूल बशीर ख़ासकेली, नूर नबी पलीजे ऐं एडवोकेट अयाज़ कलोई पंहिंजे गॾियल बयान में चयो आहे त सॼे मुल्क मां ग़ैर मुल्कियुनि जी नेकाली जो सिलसिलो शुरू थी वियो आहे, पर सिंध में पीपल्स पार्टी जी हुकूमत ग़ैर क़ानूनी ग़ैर मुल्कियुनि जी सरपरस्ती करे रही आहे। सिंध में लखें ग़ैर क़ानूनी परॾेही ख़ुसूसी अफ़गानी रहनि था, जिन खे नादरा रिश्वत एवज़ जाली सुञाणप कार्ड ठाहे ॾिना आहिनि। बोगस डिजिटल आदमशुमारी वसीले लखें ग़ैर क़ानूनी ग़ैर मुल्कियुनि खे सिंध जे शहरी तौरु ॻणियो वियो। पीपल्स पार्टी सरकार मुकमल तौरु ग़ैर क़ानूनी ग़ैर मुल्कियुनि जी सरपरस्त बणियलु आहे। सिंध जो घर वज़ीर उन्हनि ग़ैर क़ानूनी अफ़गाननि जी हिमायत कंदे चए थो त उन्हनि हिते शादियूं करे छॾियूं आहिनि, तंहिं करे असीं नेकाली नथा ॾेई सघूं। अहिड़ा बयान सिंधी क़ौम जे फटण ते लूणु बुरकण बराबरि आहिनि। ग़ैर क़ानूनी परॾेहियुनि जूं मिल्कियतूं ज़ब्त कयूं वञनि। चमन में पाक अफ़गान सरहद बाबे दोस्ती ते अफ़गान पनाहगीरनि जी ॾेह वापसी जो अमल ॿीहर शुरू कयो वियो आहे, जॾहिं त आम अच वञ ऐं वापारु ॿिए ॾींहुं बि मुकमल तौरु बंदि रहियो। चिकताण खां पोइ पाक फ़ौज सरहद ते अलर्ट थी वई आहे। ज़िले इंतिज़ामिया मूजिबि अफ़गान ख़ानदाननि खे सुबुह खां वापसी जी इजाज़त ॾिनी वई, पर वापारु इमिग्रेशन ऐं वीज़ा हेठि अच वञ अञा ताईं मुअतल आहे। डिप्टी कमिश्नर चमन हबीब बंगलज़ई चयो त सरहदी इलाइक़नि में आरज़ी रिहाइश, ख़ुराक, पाणी ऐं तिबी सहूलियतुनि जो बंदोबस्तु कयो वियो आहे, जीअं वापसि वेंदड़ ख़ानदाननि खे तकलीफ़ न थिए। हुन ॿुधायो त वापार ऐं अच वञ बंदि हुजण सबबि ॿिन्ही पासे ट्रकूं ऐं सामान फाथल आहे, जंहिंसां वापारियुनि खे माली नुक़सान जो ख़दशो आहे। सिक्योरिटी फोर्सिस खे हाई अलर्ट थी रखियो वियो आहे। इलाइक़े में अमन अमान जी सूरतहाल ते सख़्तु नज़र रखी पई वञे। सोशल मीडिया ते सिंध समेत मुल्क मां अफ़गान जी नेकाली जो मुतालबो ज़ोर वठी वियो आहे। डॉक्टर शमा जूणे जो लिखियो आहे त कराची में वॾे अंग में ग़ैर क़ानूनी अफ़गान आहिनि, जिन जो वापारु, ट्रांसपोर्ट ऐं वाटर टैंकरनि ते मुकमल कब्ज़ो आहे। पाकिस्तानी फ़ौज खे हिकु वॾो ऑपरेशन करे कराची खे उन्हनि मां पाक करणु घुरिजे। उन्हनि ग़ैर क़ानूनी माफ़िया लार्डनि खे कढणु सिंध हुकूमत जे वस जो कमु न आहे। जुनैद रज़ा ज़ैदी लिखियो त सभ खां पहिरियां सिंध हुकूमत खे ख़बरदार कयो वञे त अफ़गाननि जी हिमायत बंदि करे। FBI जे अॻूणे चेयरमैन शबर ज़ैदी लिखियो त अफ़गान बेवकूफ़ आहिनि। छा उहे सोचनि था त मोदी जी हिमायत सां हूअ उन क़ौम सां विढ़ी सघनि था जंहिं 1979 खां 2025 ताईं उन्हनि जी हिमायत कई। अफ़गान हुकूमत ऐं TTP हिकु आहिनि। कराची पोर्ट खां अफ़गानिस्तान ॾांहुं समूरी लॉजिस्टिक्स रोकी वञे, उन्हनि खे सख़्तु सबक़ु सेखारियो वञे। साफ़ी सदीक़ साजिद लिखियो त छो त हाणे अफ़गान तालिबान ऐं मोदी जी हिंदुत्वा हुकूमत जे विच में लाॻापा इंतिहाई सुठा थी चुका आहिनि। अफ़गान अबूरी हुकूमत मोदी जे हंज में वेही वई आहे, तंहिं करे रियासत पाकिस्तान खां दरख़्वास्त आहे त पाकिस्तान मां सभिनी अफ़गान मुहाजिरनि खे भारत मोकिलियो वञे। असद चौधरी लिखियो त हाणे अफ़गाननि खे पाकिस्तान मां कढणु स्ट्रेटजिक ज़रूरत बणिजी वई आहे। उहे हिते मुनज़म थी करे बदअमनी बि फैलाए सघनि था। जेकॾहिं कराची में उन्हनि खे कढियो वञे त ॾोह ख़तमु थी वेंदा ऐं लखें पाकिस्तानी ख़ुशहाल थी वेंदा। जॾहिं त कराची में ग़ैर क़ानूनी तौरु रहंदड़ अफ़गान शहरियुनि ख़िलाफ़ु ऑपरेशन में 21 खां वधीक अफ़गाननि खे हिरासत में वरितो वियो। पुलिस इख़्तियारनि जो चवणु आहे त पाकिस्तान रेंजर्स, CTD ऐं सोराबगोठ पुलिस गॾियल तौर ते ऑपरेशन में हिसो वरितो। ऑपरेशन सोराबगोठ डिवीज़न जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कयो वियो, जिते इलाइक़े जी दाख़िला ऐं निकिरण वारनि रस्तनि खे सील कयो वियो ऐं घर घर तलाशी वरिती वई। ॿिए तरफ़ सिंध जे घर वज़ीर ज़ियाउल हसन लंजार सोशल मीडिया ते ग़लति ख़बरनि जी तर्दीद कंदे चयो त कराची में ग़ैर क़ानूनी तौरु रहंदड़ अफ़गाननि लाइ का बि जाइ नाहे। जस्कम पारां पिणु
अफ़गाननि समेत समूरनि धारियुनि खे निकालीअ जो मुतालबो कयो वियो आहे, जॾहिं त जस्कम जे मरकज़ी तर्जुमान दीदार शाम चयो आहे त कोटड़ी समेत सॼी सिंध में अफ़गानी पठाणनि जी छपर छांव ऐं पनाहूं चूंडियल नुमाइंदा आहिनि अफ़गाननि खे पाले रहिया आहिनि। असीं संदन घेराव कंदासीं। जीअं सिंध मुहाज़ जे चेयरमैन रियाज़ चांडेज चयो आहे त अफ़गानिस्तान जा शहरी पुरअमन तरीक़े सां पंहिंजे वतन वञनि ऐं पंहिंजे वतन जी तरक़ी ऐं ख़ुशहाली लाइ कमु कनि। इस्लामाबाद जा हुक्मरान अफ़गान शहरियुनि खे बाइज़त तरीक़े सां पंहिंजे वतन ॾांहुं मोकिलिनि। सिंध हुकूमत जो कमु आहे त अफ़गान शहरी पारां ख़ाली कयल ज़मीन 2010 ऐं 2022 जे ॿोॾि सतायल सिंध जे ग़रीब हारियुनि खे ॾिनी वञे। रियाज़ चांडी वधीक चयो त गुज़िरियल 40 सालनि खां वॾो अरसो पाकिस्तान जे हुक्मराननि ऐं ताक़तवर क़ुवतुनि हिक साज़िश तहत हिकु ख़ुशहाल ऐं पुरअमन अफ़गानिस्तान खे आलमी जंग जो मर्कज़ बणायो हो ऐं अफ़गानिस्तान तबाहियुनि जो शिकार थियो। लखे इंसान मारिजी विया, लखे दरपदर थिया ऐं ज़ियाई आमरियत उन्हनि सभिनी अफ़गानिस्तान जे शहरनि खे अचे सिंध जे वॾे शहर तोड़ी नंढनि वॾनि शहरनि में हिक रिथा तहत आबाद करायो। क्लाशनकोफ कल्चर, हीरोइन ऐं मनुष्यात आम कई वई। पुरअमन सिंध जो अमन अमान बर्बाद करे धाड़ेलनि, चोरनि, दहशतगर्दनि, मज़हबी इंतहा पसंदनि खे हथियार ॾेई सिंध जे माण्हुनि जे मथां ख़ौफ़ तारी कयो। अॼु जॾहिं पुरअमन अफ़गानिस्तान थियो आहे ऐं रियासत पंहिंजे मख़सूस मुफ़ादनि खे मद्देनज़र रखी अफ़गानिस्तान जे शहरनि खे वापसि पई मोकिले, असां उन्हनि खे चवंदासीं त हाणे पुरअमन ऐं ख़ुशहाल अफ़गानिस्तान जी तामीर लाइ ज़रूरी आहे त फिलफोर अफ़गानिस्तान जे शहरनि खे होॾां मोकिलियो। इहा हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे, इहा ज़िम्मेवारी आहे पीपल्स पार्टी जी त फौरी तौर ते बाइज़त तरीक़े सां अफ़गानिस्तान जे शहरनि खे होॾां मोकिलियो। उन्हनि अफ़गानिस्तान जे शहरनि तोड़े मालाकंड ऐं सवाद ऐं दीर में दहशतगर्दी वारे ऑपरेशन दौरान पतर हिते सिंध में जेके माण्हू आहिनि उहे फौरी तौर ते पंहिंजनि इलाइक़नि ॾे मोकिलियो ऐं कराचीअ में यामशोरो, कोटड़ी तोड़े नंढनि वॾनि शहरनि जूं मिल्कियतूं सिंध जे माण्हुनि जी उहा मिल्कियत आहे। ज़मीन जी कस्टोडियन सिंध हुकूमत आहे। उहा ज़मीन फौरी तौर ते ऐं मिल्कियतूं प्रॉपर्टियूं उहा सिंध सरकार तहवील में वठी सिंध जे ग़रीब माण्हुनि में गुरबत जे ख़ात्मे जे लाइ कराची जे सोराब ॻोठ खां वठी सॼे कराची में जेके प्रॉपर्टियूं उन सिंध जे शहरनि खे ॾियूं, छो त उनजी मुआशी हालत बर्बाद आहे। उहे धरती ज़मीन वारस आहिनि पर के कब्ज़ेगीर क़ुवतूं, लैंड ग्रेबर तोड़े पाकिस्तान पीपल्स पार्टी या मुल्क जा हुकूमती इदारा, पुलिस लैंड ग्रेबिंग जो धंधो कंदी आहे। लैंड ग्रेबिंग जे ज़रिए माण्हुनि खे चयो थो वञे त अचो अचे अफ़गाननि जी छॾियल मिल्कियतुनि ते वेहो, पर असां था चऊं त इहा ज़रदारी माफ़िया जी पीपल्स पार्टी जी ज़िम्मेवारी आहे। सिंध जे सॼे शऊर खे अपील ऐं इल्तिजा आहे त सरकार जे मथां दबाव विझनि। 2010 जे ॿोॾि मुतासिर जेके अञा ताईं दरपदर आहिनि, 2022 जी मुसीबतुनि जो शिकार सिंध जा शहरी, उन्हनि खे कराची में प्लाट ज़मीनूं ॾियो। ग़रीबनि जी गुरबत जे ख़ात्मे वारे मामले खे ख़तम करण लाइ त गुरबत ख़तम थिए ऐं ग़रीबनि खे कराचीअ में प्लाट, प्रॉपर्टियूं या मिल्कियतूं उन्हनि जे हवाले कयो या का स्कीम उहा सिंध हुकूमत सिंध जे ग़रीब माण्हुनि खे ॾे या उन्हनि माण्हुनि खे आबाद करण लाइ हारी कार्ड, बेनज़ीर इनकम सपोर्ट जे ज़रिए पिनाइण जा कार्ड उहे त ठाहियो पिया, पर असांखे पिनायो न। असां वतन जा कानूनी, फितरी, कुदरती वारस आहियूं। असांजी मिल्कियत असांजे हवाले कयो, पर धंधोड़ियुनि ऐं ॿियनि माण्हुनि खे कब्ज़ेगीरीअ जे तरफ़ माइल कयो था। असां कब्ज़ेगीर न, वतन जा वारस आहियूं। ऐं पोइ चवंदव पुलिस तशदुद करे हिते ॿोॾि मुतासिरनि खे कढियो त कब्ज़ो था कनि। या कब्ज़ेगीरी जो धंधो पीपल्स पार्टी ऐं उनजे हुक्मराननि जो आहे। सिंध वासियो, तव्हां पंहिंजे ज़मीन मिल्कियतुनि जा वारस हो या तव्हांजी ज़मीन आहे। अगरि हुकूमत सिंध उहा कस्टोडियन ऐं संभालींदड़ आहे असांजे ज़मीन ऐं असांजे कुदरती वसीलनि खे। सिंध जा माण्हू पंहिंजे ज़मीन, तेल, गैस, कोयलो, समुंड, दरिया जा वारस आहिनि।
असांखे पिनाए ऐं मोहताज न कयो, असांजूं शयूं आहिनि असांजे माण्हुनि जे हवाले कयो। मां सॼी सिंध जी हिकु दफ़ो ॿीहर बादशाहूं न्याणियुनि ऐं भेनरुनि खे अपील कंदुसि, ज़रदारी बिलावल ऐं तोड़े आसिफ़ ऐं मुराद शाह जे मथां दबाव विझो, ज़मीन असांजे हवाले कयो, रोज़गार असांजे हवाले कयो। अफ़गान शहरी मुसीबतुनि खां ॿाहिरि निकिरी पंहिंजे ख़ुशहाल वतन जी तामीर कनि। फिलफोर अफ़गानिस्तान हलिया वञनि, उहो उन्हनि जो मुफ़ाद आहे ऐं उनखे इज़त सां रवानो कयो। अफ़गान हिकु बाइज़त क़ौम आहे, उनजो तारीख़ी वतन आहे। हादसा क़ौमुनि जे मथां ईंदा आहिनि, हादसनि मां क़ौमूं पार पवंदियूं। अफ़गानीअ पार पई पंहिंजे वतन वञनि ऐं सिंध हुकूमत ज़मीन मिल्कियतूं सिंध माण्हुनि जे हवाले करे। महिरबानी। जीए सिंध तहरीक ज़िले जामशोरे जे ज़िले कांग्रेस जो इजलास पार्टी चेयरमैन सूर्या सिंधी जी सदारत हेठि जामशोरे में थी गुज़रियो। इजलास में जी मिनिस्टर काउंसिल जे मेंबर बागी राजपर, जीए सिंध तहरीक ज़िले नौशहरे फ़िरोज़ जे सदर हमज़ा ॾाहिरी पिणु शिरकत कई। इजलास में पार्टी जी तनज़ीमी ऐं सिंध जी सियासी सूरतहाल जो जाइज़ो वरितो वियो। इजलास में जीए सिंध तहरीक ज़िले जामशोरे जी पार्टी ज़िले कांग्रेस जी मुतफ़िक़ा राय सां जोड़ी वई, जंहिंमें सदर मीरजान सिंधी, नायब सदर साहिर सिंधी, जनरल सेक्रेटरी यासीन लुंड, ज्वाइंट सेक्रेटरी मनान पहोड़, मालियात सेक्रेटरी अज़हर लुंड, प्रेस सेक्रेटरी रहमतुल्लाह बिरोही खे मुक़ररु कयो वियो। ज़िले बाडी खे जीए सिंध तहरीक जे चेयरमैन सूर्या सिंधी कसम खणायो। उनखां अॻु जीए सिंध तहरीक ज़िले जामशोरे जे कारकुननि पार्टी चेयरमैन सूर्या सिंधी जे मथां गुलनि जी वर्खा कई, हार ऐं अजरक जा तोहफ़ा पिणु ॾिना। उन मौक़े ते जीए सिंध तहरीक ज़िले जामशोरे जे ज़िले कांग्रेस खे सदारती ख़िताब कंदे जीए सिंध तहरीक जे चेयरमैन सूर्या सिंधी चयो त सिंध हिन वक़्तु बदतरीन सूरतहाल मां गुज़री रही आहे। सिंध जूं लखें एकड़ ज़मीनूं ग्रीन पाकिस्तान ऐं कारपोरेट फार्मिंग जे नाले में कब्ज़े जे कोडर हेठि अची रहियूं आहिनि। सिंधू दरिया ते केनाल, डैम ऐं बंद ॿधी सिंधियुनि जे वाहिद जियापे सिंधू दरिया ते कब्ज़ो करे सिंधियुनि जे वजूद खे मिटाइण जी कोशिश कई पई वञे। तारकोल मां कोयले ते बिजली ठाहे पंजाब खे बिजली मुहैया करे ॾिनी वञे थी। 69% तेल ऐं 72% गैस सिंध मां निकिरण बावजूदि सिंध जा माण्हू बुख विघे ख़ुदकशियूं करण ऐं बचा विकण ते मजबूर आहिनि। इन सूरतहाल में साईं GM जे फ़िक्र खां सवाइ सिंध जी निजात जो को बि दग नाहे बचियो। हुन चयो त सिंध जी आज़ादी ऐं ख़ुशहाली लाइ जदोजहद कंदड़ क़ौमी कारकुननि खे खंभे गुम कयो पियो वञे ऐं कूड़ा केस दाख़िल करे जेलनि में वाड़ियो पियो वञे। जीए सिंध तहरीक खे मज़बूत ऐं मुनज़म करण खां पोइ सॼी सिंध में जीए सिंध तरफ़ां जदोजहद कई वेंदी। सिंध सागर पार्टी जी मरकज़ी इंतिज़ामी बॉडी ऐं मरकज़ी इलेक्शन कमेटी जो गॾियल इजलास तनज़ीम साज़ी ऐं सियासी जदोजहद बाबति अहम फ़ैसिला कया विया। 2 नवंबर ते कंडियारी में पार्टी जे अॻूणे चेयरमैन साईं अज़ीज़ुल्लाह बोयो जी वरसी, 9 नवंबर ते सिंध जे सियासी, समाजी, मुआशी, आबी ऐं ज़मीनी फुलुट ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो, 10 दिसंबर ते भिटशा में सिंध सागर पार्टी जी मरकज़ी इलेक्शन कराइण जो पिणु ऐलान कयो वियो। मरकज़ी इलेक्शन खां अॻु ज़िले इंतिज़ामी बॉडियुनि ऐं काउंसलरनि जे चूंडनि करण लाइ मुख़्तलिफ़ ज़िलनि जा निगरान मुक़ररु कया विया आहिनि। सिंध सागर पार्टी जी मरकज़ी इंतिज़ामी बॉडी ऐं मरकज़ी इलेक्शन कमेटी जो गॾियल इजलास पार्टी जे मरकज़ी सदर मंसूर जखड़ जी सदारत हेठि गंभट जे मक़ामी होटल में थी गुज़रियो। इजलास दौरान 9 नवंबर ते सखर में धारी आबादगारी, सिंध जी ज़मीनी वालार, दरिया ते धाड़े, मैदनी वसीलनि जी फुलुट, जबरी गुमशुदगियुनि जे ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वेंदो। मरकज़ पारां कारकुननि जी मेंबरशिप लाइ छपारायल तनज़ीमी साथ फारम जी तौसीक़ कंदे इहो तइ कयो वियो त पार्टी जा पुराणा नारा जीए सिंध जीए पुहरियत बरक़रार रहंदा। 10 दिसंबर 2025 ते भिटशा में सिंध सागर पार्टी जी मरकज़ी इलेक्शन थींदी। मरकज़ी इलेक्शन खां पहिरियां ज़िले इंतिज़ामिया बॉडियुनि ऐं काउंसलरनि जी चूंड लाइ मुख़्तलिफ़ ज़िलनि में निगरान पिणु मुक़ररु कया। इजलास में ॻाल्हाईंदे अॻवान चयो त सिंध खे क़ौमी ग़ुलामी ऐं बदतरीन हुक्मरानी वारनि हसास हालतुनि मां कढण ऐं क़ौमी वजूद जे बचाव लाइ मुनज़िम ऐं सघारी क़ौमी तहरीक जी ज़रूरत आहे, जेका पार्टियुनि अंदरि जमहूरी उसूलनि ऐं कुदरत जे लागू करण खां सवाइ मुमकिन न आहे।
सिंध सागर पार्टी पंहिंजी मुस्बत तनज़ीमी रिवायतनि ऐं वक़्तायती जदोजहद सां सिंध में मिसाली मुनज़िम क़ौमी तहरीक खे जनम ॾियण लाइ मुतहरिक किरदारु अदा कंदी रहंदी। शहीद साफ़ी तुफ़ैल रिंद ऐं शहीद साफ़ी इम्तियाज़ मीर जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ काल्ह प्रेस क्लब साम्हूं एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। हैदराबाद प्रेस क्लब जे साम्हूं खां रेडियो पाकिस्तान चौरंगी ताईं कढी वियल रैलीअ जी अॻुवाणी PFU जे फेडरल एग्ज़ीक्यूटिव काउंसिल जे मेंबर इक़बाल मल्लाह, वसीम ख़ान ऐं जनरल सेक्रेटरी जाम फरीद लाखो कई। रैली में हैदराबाद हाई कोर्ट बार जे जनरल सेक्रेटरी इसरार चांग, HRCP जी रीजनल कोआर्डिनेटर गफ़राना आरई समेत वॾे तइदाद में साफ़िन, वकीलनि ऐं सिविल सोसाइटी जे माण्हुनि शिरकत कई। रैली जे अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त सहाफ़त मुल्क जो चोथों थंभु आहे, पर अफ़सोस जो हाणे रियासत में सहाफ़ियुनि लाइ हालतूं तंग कयूं वियूं आहिनि। हक़ ऐं सच लिखंदड़ सहाफ़ियुनि खे रोज़ानो निशानो बणायो वञे थो। एहतिजाजी रैली में इरफ़ान बुरफ़त, जयप्रकाश मोराणी, मंसूर मरी, सैद सदफ़ शाह, इमाम अली भलाई, हसीब नायाब मकी ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। सिंध तरक़ी पसंद पार्टी तालके काउंसिल मेहर जो इजलास सदर अब्दुल हमीद सुमरो जी सदारत में तरक़ी पसंद हाउस काज़ी आरिफ ते थी गुज़रियो। इजलास में ज़िले जनरल सेक्रेटरी सैद मंसूर अली शाह, ख़ज़ानची महबूब अली लाखेर, प्रेस सेक्रेटरी अब्दुल वहीद सप्रियो, राबता सेक्रेटरी मुजीब चांडियो ऐं ॿियनि महिमान तौरु शिरकत कई। सुप्रीम कोर्ट में 26वीं आइनी तरमीम बाबति केस जी ॿुधणी दौरान जस्टिस जमाल मंदोखेल चयो त जेकॾहिं 26वीं आइनी तरमीम न थिए हा त यहिया आफ़रीदी चीफ जस्टिस न बणिजे हा। सुप्रीम कोर्ट में जस्टिस अमीनुद्दीन जी सरबराही में 8 रुकनी आइनी बेंच 26वीं आइनी तरमीम ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी पिणु कई। सुप्रीम कोर्ट में 26वीं आइनी तरमीम बाबति केस जी ॿुधणी दौरान जस्टिस जमाल मंदोखेल चयो आहे त जेकॾहिं 26वीं आइनी तरमीम न थिए हा त यहिया आफ़रीदी चीफ जस्टिस न बणिजे हा। सुप्रीम कोर्ट में जस्टिस अमीनुद्दीन जी सरबराही में 8 रुकनी आइनी बेंच 26वीं आइनी तरमीम ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी कई। ॿुधणी दौरान जस्टिस आयशा मलिक चयो त तव्हां चाहियो था छो मामिलो आइनी तरमीम बाबति आहे, तंहिं करे फुल कोर्ट जोड़ी वञे। उन ते वकील आबिद ज़ुबैरी चयो त कोर्ट ज़रिए मामले ते सभिनी जजनि जो इज्तमाही विज़डम अची वेंदो। मामले ते सभिनी जजनि जो इज्तमाही विज़डम अची वेंदो। जस्टिस जमाल मंदोखेल सुवाल कयो त तव्हां ॿुधायो 17 जजनि जी फुल कोर्ट छो, 24 जजनि जी छो न? तव्हां छो चाहियो था त 26वीं आइनी तरमीम खां अॻु जजनि ते ॿधल फुल कोर्ट ठहे? जस्टिस आयशा मलिक सुवाल कयो त तव्हांजी दरख़्वास्त छा आहे? उन ते वकील चयो त 26वीं आइनी तरमीम खां अॻु मौजूदु केसनि खे ॿुधणु घुरिजे। जस्टिस मंदोखेल चयो त असां जेकॾहिं बेनिफिशरी आहियूं 26वीं तरमीम जा त छा असां बेंच में वेही सघूं था? 26वीं आइनी तरमीम न थिए हा त यहिया आफ़रीदी चीफ जस्टिस न बणिजे हा। हुननि चयो त 26वीं आइनी तरमीम खां अॻु वारनि जजनि जी फुल कोर्ट लाइ कुझु जजनि खे कढणो पवंदो। जुडिशल कमीशन चई छॾे त सुप्रीम कोर्ट जा समूरा जज आइनी बेंच जा जज आहिनि त क़बूल कंदासीं। गर्ल्स डिग्री कॉलेज सांगड़ जे हॉस्टल ते कब्ज़ो करण जी कोशिश ख़िलाफ़ शागिर्दियाणियुनि ऐं मास्तरियाणियुनि एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई। गर्ल्स डिग्री कॉलेज सांगड़ जे हॉस्टल ते कब्ज़ो करे दुकान ठाहिण जी कोशिश ख़िलाफ़ गर्ल्स कॉलेज सांगड़ जी शागिर्दियाणियुनि, लेक्चरारनि ऐं बॉयज़ डिग्री कॉलेज सांगड़ जे लेक्चरारनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते गुलज़ार कॉलेज जे प्रिंसिपाल मिस शबीला जट, मीरसन मरी, इब्राहिम मंगरियो ऐं ॿियनि चयो त 1960 खां गर्ल्स कॉलेज जी हॉस्टल ठहियल आहे जंहिं ते कब्ज़ो करण जी कोशिश कई पई वञे, जंहिंजी जेतिरी बि मज़म्मत कजे उहा घटि आहे। हुननि चयो त हिन वक़्तु तालीम जी बहितरी लाइ हॉस्टल जी ज़रूरत आहे, पर असां वटि कुझु तालीम दुश्मन माण्हू गर्ल्स हॉस्टल ते कब्ज़ो करे दुकान ठाहिणु चाहिनि था।
हुननि बिलावल भुट्टो ज़रदारी खे अपील कई त हॉस्टल खे कब्ज़े खां बचायो वञे। मीरपुर माथेले भरिसां खरोहीअ जा बासर जरगाई वॾेरा गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। कारा इल्ज़ाम हेठि क़तल थियल नारी फरज़ाना शर जो लाश पिणु हथ न अची सघियो आहे। नारी जे पीउ समेत 15 जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। SHO यारू लुंड जरगे जे मुख भोतार सां डील करे केस में संदसि नालो न ॾिनो। खरोही वारे इलाइक़े नारी फरज़ाना शर खे मुबैना कारा इल्ज़ाम ते क़तल कयो वियो। सारियुनि जो मुनासिब अघ न मिलण ख़िलाफ़ हारी आबादगार ऐं सियासी समाजी अॻुवान सरापा एहतिजाज बणियल आहिनि। काल्ह कंदकोट में पिणु एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी काशिफ़ सईद शेख करे रहिया हुआ। उन मौक़े ते आबादगारनि हारियुनि तोड़े सियासी समाजी अॻुवाननि वॾे अंग में शिरकत कई। मुज़ाहिरीन खे हक़ ॾियो, सारियुनि जो अघु वधायो जा नारा पिणु हंया विया। एहतिजाज में आबादगारनि हारियुनि ऐं शहरियुनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते ख़िताब कंदे काशिफ़ सईद शेख चयो त हारियुनि खे हारी कार्ड न पर सारियुनि जो अघु ॾियो। हारियुनि जो मुआशी क़त्ल बंदि कयो वञे। हुन घुर कई त आबादगारनि सां नाइंसाफ़ी ख़तमु ऐं सारियुनि जो अघु घटि में घटि 4000 रुपया फ़ी मण कयो वञे। अॻुवाणनि जो वधीक चवणु हो त सरापा एहतिजाज बणियल आहियूं, पर गूंगनि ऐं ॿोड़नि हुकुमरान जे कन ते जूं बि नथी सुरे। अटो 5000 रुपया मण, जॾहिं त कणक ऐं सारियूं 2200 रुपया मण ख़रीद करणु, आख़िर इहो किथां जो इंसाफ़ आहे। सूबाई अमीर वधीक चयो त हितां जा वॾा सरमाएदार ऐं मिलण जा मालिक हुआ। फसल लहण शर्त हारी ऐं आबादगार जे पोखियल हर जिन्स जे अघ में पिणु लाथ अची वई आहे, जंहिंजे करे पिणु फ़नकार मुश्किलातुनि जो शिकार थी विया आहिनि। सिंध जे कुदरती वसीलनि ते अवामी हक़नि जे तहफ़ुज़ लाइ पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे सिंध असेंबली जे मेंबर सजाद अली सूमरो हिकु अहम करारदाद सिंध असेंबली में पेश कई आहे। करारदाद में चयो वियो आहे त सूबे जा उहे ज़िला जेके तेल ऐं गैस जा वॾा ज़ख़ीरा रखनि था, तिन खे रॉयल्टी जी रक़म खां महरूम रखियो पियो वञे। रक़म जे इस्तेमाल में शफ़ाफ़ियत नाहे, जॾहिं त मक़ामी नौजवाननि खे आयल ऐं गैस कंपनियुनि में नौकरियूं नथियूं ॾिनियूं वञनि। करारदाद में ॻणती जो इज़हार कंदे चयो वियो आहे त ज़िले घोटकी, सांगड़, ख़ैरपुर, जामशोरे, बदीन, टंडियल हियार ऐं ॿिनि इलाइक़नि मां रोज़ानो अरबें रुपयनि जी गैस ऐं तेल पैदा थियण बावजूदि उन्हनि इलाइक़नि खे संदनि जाइज़ ऐं तरक़ियाती हक़नि खां महरूम रखियो पियो वञे। अवाम खे अॼु ताईं इहा ॼाण न ॾिनी वई आहे त रॉयल्टी जे मद में केतिरी रक़म मिली ऐं उहा किथे ख़र्च कई वई। करारदाद में वधीक चयो वियो आहे त उन्हनि ज़िलनि में क़ाइमु आयल गैस ऐं भाण ठाहींदड़ कारखाननि में मक़ामी नौजवाननि खे नौकरियूं न ॾिनियूं पियूं वञनि। माहौलियाती क़ानून जी बि भंजकड़ी कई पई वञे। घोटकी में कारखाननि मां निकिरंदड़ ज़हरीलो पाणी ज़मीन हेठि छॾियो पियो वञे, जंहिं सबबि पीअण जो पाणी आलूदा थी वियो आहे। मक़ामी माण्हू मुख़्तलिफ़ बीमारियुनि में मुब्तला थी रहिया आहिनि। सजाद अली सूमरे वधीक चयो त हुकूमत सिंध हिकु आला सतही जांच कमेटी जोड़े, जेका गुज़िरियल 17 सालनि में तेल ऐं गैस रॉयल्टी जी मद में हासिल थींदड़ रक़मूं जा तफ़सील अवाम आॾो पेश करे। MQM जे अॻुवाणनि हिकु भेरो ॿीहर नए सूबे वारो रिंगट शुरू करे छॾियो आहे। वफ़ाक़ी वज़ीर ऐं MQM पाकिस्तान जे चेयरमैन डॉक्टर ख़ालिद मक़बूल सिद्दीकी हिकु भेरो ॿीहर चयो आहे त मुल्क में इंतिज़ामी लिहाज़ खां सूबा ठहणु घुरिजनि। अंग्रेज़नि लिसानी बुनियादनि ते सूबा ठाहिणा हुआ, पर असीं चाहियूं था त इंतिज़ामी बुनियादनि ते सूबा ठाहिणु घुरिजनि। हुन वधीक चयो त ज़ुल्फ़िकार अली भुट्टो आइन में हिकु शक विधी हुई, जंहिंमें सूबा ठाहिण जी ॻाल्हि बि शामिलु थियल हुई। हुन चयो त कुझु ज़िम्मेवारियूं सूबनि ते हुयूं त हूअ ज़िला ऐं डिवीज़नूं ठाहिनि। ज़िला ऐं डिवीज़नूं आबादी लिहाज़ जे करे ठाहियूं वियूं आहिनि। उमरकोट प्रेस क्लब में जसकम अॻुवान अरबाब भील जी भेण ऐं भाउ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे 3 साल मुख़्तलिफ़ केसनि में ज़ाहिर करण बाद मुसलसल क़ैद काटींदड़ जसकम आरिसर जे अॻूणे मरकज़ी अॻुवान अरबाब भील जे भाउ चनिसर, भेण आमी भील ऐं बची भील, निढड़े पुटा भीचंद ऐं धीउ आज़ादी
पारां प्रेस कॉन्फ्रेंस कई वई। मीडिया सां ॻाल्हाईंदे अॻवान चयो त अरबाब भील जे घर भातियुनि चयो त नाहक क़ैद काटींदड़ अरबाब भील असांखे लॻे थो त मुंहिंजो कंहिं बि तारुफ़ या कुवत परस्त पार्टी सां तालुक़ु न आहे। असां पंहिंजे भाउ जी आज़ादी लाइ सालनि खां सख़्तु जदोजहद करे रहिया आहियूं। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन ते ई प्रोग्राम पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जॾहिं पेर तेॾहिं ख़ैर। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।